अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सखर शहर जो दौरो कयो, जंहिं में हू पाण ड्राइविंग करे बग़ैर कंहिं सिक्योरिटीअ जे सखर शहर मुकमल तरह सां घुमियो ऐं लॉकडाउन ते सख़्तीअ सां अमल करण जूं हिदायतूं ॾिनियूं ऐं हुन चयो त का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। एडिशनल IG गुलाम कादिर थेबो मीरपुर ख़ास जो दौरो कयो ऐं DIG मीरपुर ख़ास ज़ुल्फ़कार लाड़क उन्हीअ जो इस्तक़बाल कयो, बाद में सलामी पिणु पेश कई। जंहिं बैदि एडिशनल IG हैदराबाद गुलाम कादिर थेबो जी सरबराहीअ में DIG ऑफिस मीरपुर ख़ास में इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिं ते हुन जो चवणु हुयो त आलमी सिहत इदारे कोरोना वायरस खे वॾी आलमी वबा करार ॾिनो आहे, जंहिं ते सिंध पुलिस फ्रंट लाइन ते कमु करे रही आहे ऐं हुन फ्रंट लाइन ते कमु कंदड़नि डॉक्टरनि, पुलिस एहलकारनि, रेंजर्स ऐं ॿियनि खे ख़िराज तहसीन पिणु पेश कई। गुज़िरियल ॾींहुं मनोआबाद मस्जिद में जेको नाख़ुशगवार वाक़ियो पेश आयो हुयो, उन्हीअ ते SSP तनवीर तुंजो फौरी एक्शन वठंदे एहलकारनि खे मुअत्तिल करे छॾियो। अॼु उन सिलसिले में DSP मुबीन पड़ियाड़ SSP जी नुमाइंदगी कंदे मदीना मस्जिद पहुता ऐं मस्जिद कमेटीअ सां मुलाक़ात कई ऐं हुननि जो चवणु हुयो त जेको वाक़ियो पेश आयो आहे उहो अफ़सोसनाक हुयो। पुलिस जो कमु आहे त शहरनि सां तावन करे। उन मौक़े ते मौलाना तजमल जो चवणु हुयो त हुकूमत जे लॉकडाउन जी हिमायत कयूं था ऐं हुकूमती पॉलिसियुनि खे फॉलो कंदासीं, जंहिं बैदि उते जे अवाम पुलिस ज़िंदाबाद जा नारा पिणु लॻाया। कराचीअ में मोटरसाइकिल चोरी करे झुलमंगसीअ में विकिरो कंदड़ गैंग जा 2 जवाबदार गिरफ़्तार थियल मुलज़िमनि अली हसनैन ऐं शहज़ाद गैंग जे तमामु साथियुनि जा नाला ऐं कार्रवाईअ जो तरीक़ाकार बि ॿुधाए छॾियो। क्या नाम है तुम्हारा? वल्दियत? कौम? लाशारी। पहले कब बंद हुआ है? पहले सर 18 में। किस चक्कर में? 381 किस चीज़ का? बाइक का सर। बाइक कौन सी बाइक थी? बाइक सर। अच्छा, अभी बाइकें वगैरह किधर छोड़ के आते हो? सर झलमक्सी गंदा हुआ। हाँ, कितने पैसे मिलते हैं तुम्हें? मुझे सर 10,000। एक बाइक का? हाँ, होंडा पे 10,000, चाइना पे 8,000। किसको देते हो वहाँ पर? वो मोहम्मद अली। मोहम्मद अली कौन है? मोहम्मद अली लाशारी। लाशारी है? अच्छा, अभी जो लास्ट टाइम गए थे कौन कौन गया था? सर सिकंदर गया था। हाँ, मैं था। हाँ, पना था। हाँ। सिजाद था। तो तुम लोग सारे चारों पांचों सारी चोरी की मोटरसाइकिल लेके जाते हो एक साथ ही ग्रुप में? जी हाँ सर। सारे ग्रुप में जाते हो? अभी जो लास्ट इनकाउंटर हुआ था उसमें क्या हुआ था? सर सईद कटवार मारा गया था। हाँ, तो तू वहाँ पर क्या कर रहा था गाड़ी छीनने वाली जगह पर? सर मैं राइड लेके गया था। नहीं, राइट लेके क्या करने गया था? जब गाड़ी छीन रही है, फिर जो गाड़ी छीन रही है तूने उसको फोन किया था? जी हाँ सर। क्या बोला था उसे? मैंने बोला काम हो गया, उसने बोला हाँ। फिर उसके बाद उसने मुझे फ़ोन किया तकरीबन 10-15 मिनट के बाद। फिर तू किधर चला गया? मैं सर जोर मोड़ में सर। नाज़ाबाद क्या करने गया था उस वक्त? राइड लेके। तो इसकी लाश लेने कोई नहीं गया? सर इसकी लाश लेने के लिए अच्छे गाँव के लिए आए थे। आ गए थे, ले गए थे लाश? उसका जो जहीर का बाप था ना, हाँ, वो बलूचिस्तान वजीर अला का ड्राइवर है। अच्छा। मोहरो कमरदीन चांडियो जी हद जे हिक ॻोठ में इमाम बख्श लाशारी समेत लाशारी बिरादरीअ जा 5 घर सड़ी विया। ओचितो बाहि लॻण सबबि मुतासिरीन पंहिंजी जान बचाए सघिया ऐं घरनि में पियल कणक, मेहूं, बकरियूं सड़ी वयूं ऐं मुतासिरीन खुले आसमान हेठि बेसहारा वेठल। दरिया खान मरी मेहरान हाईवे ते मुगिया मोरीअ वटि ट्रक रिढुनि जे धण मथां चढ़ी वई। उन ई हादसे सबबि 13 रिढूं मरी वयूं ऐं धनार मोहम्मद खान ज़ख़्मी, जंहिंखे नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। हादसे सबबि लखें रुपयनि जूं रिढूं मरी वयूं ऐं ड्राइवर मौक़े ते गिरफ़्तार। हुकूमत पाकिस्तान जे तरफ़ खां गरीब मुस्तहकन में माली इमदाद जे हवाले सां नुशरफ फेरोज़ में क़ाइमु कयल 15 डिस्ट्रीब्यूशन पॉइंट ते ज़िले भर में मजमूई तौर ते 10,211 मुस्तहकिन औरतुनि में इमदादी रक़म विरहाई वई। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।